चल रात हुजे ओ चल रात हुजे मुझ मोहबन सां मुलाकात हुजे ओ चल रात हुजे। क्या बात है। जया का जहिड़ी तहिड़ी आइटम बि कोन अथव। हा हा जया त मुंहिंजी ज़िंदगी अहिड़ी मुंहिंजी ज़िंदगी में अहिड़ो हिकिड़ो अवतार थी आई आहे। मस्ती पंहिंजी जॻह ते खोड़ थी वई ऐं पई थींदी ज़िंदगीअ में। पर दोस्तो जेकॾहिं जया जहिड़ी वाइफ मुंहिंजे ज़िंदगीअ में न अचे हा त हीउ परमानंद बि अहिड़ो त न हुजे हा। सैल्यूट आहे उनखे, सैल्यूट आहे उनजे विश्वास खे, सैल्यूट आहे उनजे प्यार खे। मां त अॼु ताईं बि शुरू खां वठी महीने में 22 ॾींहं ॿाहिरि ई रहंदो आहियां प्रोग्रामनि में, पर मुंहिंजी गैर हाज़िरीअ में पाण जॉब बि करे ऐं उन खां पोइ मुंहिंजा 2 ॿार निपाए ऐं उन्हनि खे संस्कारनि सां निपाए करे वॾो कयो अथई। ऐं अॼु ताईं बि जेको आहे सो मुंहिंजी गैर हाज़िरीअ में मुंहिंजनि बच्चनि खे संभाले वेठी। एॾी वॾी क़ुर्बानी ॾे का सिंधियाणी। हीअ त अलाए किथां मूंखे त लॻे थो धरतीअ मां का खोटे कढी अथनि। हा ॿी ॻाल्हि, ॾियारीअ जी राति हर कंहिंजे घर में पूॼा थींदी आहे, लक्ष्मी माता जी कंदा आहियूं। हे मुंहिंजी न्याणीअ जो कसम, हिन ॾियारीअ खां असांजे घर में मुंहिंजी नुंहुं बि आहे, मुंहिंजी वाइफ बि आहे। पहिरीं उन्हनि खे सोफ़ा ते विहारे पहिरीं आरती इन घर जे लक्ष्मियुनि जी कंदा आहियूं। सैल्यूट आहे उन्हनि खे, छो हूअ त पने ते छपियल आहे, उहा असां ॾिठी थोरी आहे। हिन ई त हीअ त साक्षात लक्ष्मी, साक्षात लक्ष्मीअ जो अवतार, उहो रूप, उहा मुंहिंजी जया। बाक़ी ॿी डिज़ाइन जे ॿिए पासे ॾिसूं भई तस्वीर जो सिके जो ॿियो पासो, रही त नथा सघूं न। चई चरी वणे बि कोन, चरी खां सवाइ सरे बि कोन। हा शादी करे आयसि न, ॿुधायो मां हुई दरियाशाह जी देॻ त मां चयो हिन रथ खे साल में हिकु दफ़ो ई रुगो रथ यात्रा जे ॾींहुं घर खां ॿाहिरि कढिबो। हा कोन वठी वियोसांसि, 3 महीना थी विया, अखियूं सुॼी वियसि रोई रोई। चई एॾा मुंहिंजो ॾोह कहिड़ो, हीउ शरीर त जेको मूंखे परमात्मा ॾिनो आहे, तव्हां मूंखे को किथे घुमणु वठी हलिया आहियो, को पिक्चर में, को नाटक में, को किथे के प्रोग्राम में, को मंदर में, को टिकाणे में, मुंहिंजो ॾोह कहिड़ो, मां छा थी करे सघां हिन शरीर सां। मुंहिंजो जिन रंधो त हणाए सघी थी, छा थी करे सघां। रोअण लॻी त मुंहिंजो हल जिन अॼु पिनाए थो अचे, वठी वियोसांसि बाग़ में। भॻवान जो कसम को ऑटो रिक्शा वारो खणण लाइ तयारु कोन। हा हा पंधु गीले वियोसांसि, बाग़ में वियासीं, सहकी पई वीचारी, भला हेॾी सारी ॼण बहिराणो पाण खणी आयो। अची जो ते थकिजी पई। बाग़ में उहो बेंचूं हूंदियूं आहिनि, किथे पथर जूं हूंदियूं आहिनि, किथे काठ जूं, सो काठ जी बेंच हुई, मुंहिंजो वे मरी न पई। वेठी भॻवान कसम विच उहा जेका काठ जी बेंच विच मां ई चिॿी थी वई ऐं मुंहिंजो उथ चंडी सरकारी बेंचूं थी भञी। वरी पासे मां हिकिड़ी पथर वारी हुई, मुंहिंजो इन ते वेठी। हिकिड़ो कुल्फियुनि वारो लंघियो हो न, मटका कुल्फी, साइकिल जे पुठियां मटको रखी, मटका कुल्फी वाली, रबड़ी मलाई वाली। सो सद थियसि, चई हेॾा मूंखे हिकु कुल्फी वठी ॾियो न, हे मुंहिंजो वे जिन्नत जे लाइ मां कुल्फा थो वठी अचां। वियुसि डोड़ पाए, मुंहिंजो 2 कुल्फा ॾिनई। मुंहिंजो घणा पैसा, चई 60, मुंहिंजो वटि 60 रुपया ॾेई 2 कुल्फियूं वरितमि, हिकिड़ी चूसींदो अचां, ॿी वरी जया जे लाइ लोॾींदो अचां। वापसि जेॾी महिल जया ताईं पहुतुसि त मुंहिंजी बि अधु कुल्फी त पूरी थी वई ऐं जेका जया जे लाइ हथ में उहा ॻरे पई। सो ॻरंदे मुंहिंजी ॿांह बि कारी टी शर्ट मां वाइट थी वई। हेॾा जीअं जया ताईं पहुतुसि त जया जी का पुराणे ज़माने जी हिकिड़ी साहेड़ी उहा हुते गॾियसि। उन पुछियसि, जया अई मुई तूं हिते? चई हा मां हिते। चई तूं हिते कीअं? चई मुंहिंजा साहुरा हिते, मुंहिंजी फैमिली हिते, मां हिते शादी करे आई आहियां। चई हा ॿियो? एतिरे में मूं वञी कुल्फी ऐं कर्मनि में जया खे मुंहिंजो वटि। जीअं कुल्फी ॾिनीमांसि त उन जी साहेड़ी मूंखे ॾिसणु लॻी टेॾी नज़रुनि सां।
वरी मां जो इहो कुल्फीअ खे चूसियां पियो, चंडीअ मुंहिंजो गिटो पटियई, मुंहिंजो गिटा छो हेॾी पटे, वरी थोरी किताड़ी कई, वरी चंडीअ उन साड़ीअ छा कई, पंहिंजे पर्स मां हिकिड़ो चॉकलेट कढी ॾिनी थी, खा। मूंखे ॾंदड़ पिया पवनी, करे छा वेठी, सेटिंग पई करे, छा पई करे। नेठि जया खां ई पुछई मुंहिंजो गिटो पटे, पुछीसि जया ऐं सच ॿुधाए मुई, तुंहिंजो पहिरियां वॾो पुट जो ही आहे न, आंटा सड़िया बचा। मां त उन ॾींहुं कसम खणी छॾियो त हिन जिन खे 12 महीने, हा बसि हिन जिन खे कॾहिं मरी बि पई न त हिन जे लाश सां गॾु मसणनि में बि कोन वेंदसि, न त माण्हू पुछंदा ॿुधाए माणे मुई कीअं। 9 महीना ॿिया लंघे विया, हराम जो किथे वठी वञासीं, हिकिड़े ॾींहुं पाण ई निकिती, असांजो घर हूंदो पालनपुर में स्टेशन जे पुठिए पासे, सो स्टेशन जी जेको ॾाकण हूंदी आहे न ब्रिज, ॾाकणीअ चढ़ी 80 खनि ॾाका, वरी 80 ॾाका हेॾां लही आई त वीचारी सहकी पई, उते हिकिड़ो टांगे वारो बीठो, ऑटो रिक्शा वारा त खणंदा ई कोन हा जया खे, टांगो हिकिड़ो बीठो, सो पुठियां पैरदान ते पेर रखी हुनखे हैंडल खे झले, जीअं न थोरी दॿ ॾेई मथे चढ़ण लॻी त हू टांगे वारो घोड़े सूधो अॻियां मथे खॼी आयो, ओ चई दादी, ओ दादी इहो पेर परे कर, मुंहिंजो घोड़ो मरी वेंदो। हिन जीअं पेर पासीरो कयो, घोड़ो मथां किरियो, वीचारे जूं घोड़े जूं पाण ढकणियूं भॼी पियूं। सो टांगे वारे खां पुछई, अदा टांगे वारा तूं मांखे हाउसिंग बोर्ड वठी हलंदे छा, हे चई मुंहिंजी भेण मां तोखे यमलोक बि वठी हलंदो मैं, पर ॾाही थी, थोरो परियां थी ॻाल्हाए, छो जो मूंखे तो मां भउ थो थिए। चई भला पैसा घणा वठंदे, चई पैसा त हाणे अदी मुंहिंजो रेट लिस्ट एक्चुअल में वेट ते ठहियलु आहे, तुंहिंजो वेट घणो आहे उहो ॿुधाए त मां पंहिंजो रेट ॿुधाई। चई हाणे मूंखे कहिड़ी ख़बर, मां त 12 महीने खां पोइ त अॼु घरां निकिती आहियां, मूंखे कहिड़ी ख़बर मुंहिंजो घणो वज़न आहे, पर जंहिं ॾींहुं मां शादी कई न उन ॾींहुं ब्यूटी पार्लर में मूं पंहिंजो वेट कयो हो, उहो ॿुधाई। चई ॿुधाए, चई उन ॾींहुं त 123 किलो हो। हुनखे ॾंदड़ पइजी विया, चई न चरियो पई बणाई, हींअर घटि में घटि 200 हूंदई। चई पर कीअं थो चई, चई साम्हूं स्टेशन ते बीठी आई, अंदरि ॾिसूं मशीन पई थिए, उन मशीन जे मथां वञी पंहिंजो पाण रख, हिकिड़ो कॉइन कढ, उन में विझ, टिकेट निकिरंदी, उन ते तुंहिंजो वज़न लिखिजी ईंदो। वीचारी वई उते चढ़ी बीठी जो उन वेट मशीन जे मथां, त उन ते हिकिड़ो सूचना लिखियल हूंदी आहे, कृपा करके कृपया सफ़ेद और लाल चक्कर रुकने पर ही सिक्का डालें। ये जो चढ़ी बीठी, चक्कर घुमियो, घुमण खां पोइ बीहणु खपे, हराम जो बीह, ॼण हेलीकॉप्टर वांगुरु हलणु लॻो। नेठि 2 टे ठौंशा हईंसि मशीन खे, ॿुट बंदि थी वई मशीन, कढी जो कलदार विधई, 7 सेकेंडनि में टिकेट निकिरंदी आहे, पर टिकेट न निकिरे, वरी 15 मिंटनि ताईं वरी 2-4 ठौंशा ॿिया हईंसि, ठौंशा जो हईंसि नेठि हिकु टिकेट निकिती, उन ते लिखियलु हो, कृपा करके 10-12 आदमी एक साथ न तुले। ये चई मां अहिड़ी ॻरी आहियां जो मुई मिशन बि मूंखे नथी तोरे, इन जीअण खां त मरण भलो। सो चंडी वापसि घर आई, मथे टेरेस ते चढ़ी वई, टेरेस तां वञी पंहिंजो पाण छॾी, मां दुकान ते वेठोसि, मुंहिंजो हिकिड़ो दोस्त पाड़े वारो डोड़ंदो आयो, चई परमानंद मुंहिंजो छा आहे, चई परमानंद मुंहिंजो छा आहे, चई अरे आहे छा, चई यार भाभी मथां किरी पई आहे, मुंहिंजो सच ॿुधाए मस्ती त कोन पियो करी, ए चई बुछड़ा उहो मथां किरी पई आहे, हुनखे अस्पताल खणाए विया, हल वठी विया मूंखे बि अस्पताल में। भॻवान जो कसम ॾिसी मुंहिंजा बि आंटा पिया सड़नि, चंडीअ खे 6 नलकियूं चढ़ियूं पियूं हुयूं, नक मां ॾे त 2 पंहिंजो ऑक्सीजन जूं, ॿाहुनि मां ॾे त 2 ब्लड जूं, पेरनि मां ॾे त 2 जेको आहे सो ग्लूकोज़ जूं, 6 खार अहिड़ा लॻनि जो इहे 6 नलकियूं छिके कढांसि, पर कीअं कढां, उन जा पेका वेठा, कहिड़ी धूड़ पायां, मूंखे शेवा करणी पई, हिकिड़ो ॾींहुं शेवा कई, ॿियो ॾींहुं शेवा कई, नेठि 3 ॾींहुं काढ़े तते महिल होश आयुसि, मूं ॾे नियारी, चई हेॾा मां अञा जीअरी आहियां, अरे मुंहिंजो जया तूं त जीअरी वेठी आं, पर जिन 3 ॼणनि जे मथां तूं किरी ऐं उन्हनि 3 जूं पगड़ियूं अॼु 5 बजे आहिनि। दोस्तों कुछ भी चओ,
पर जेकॾहिं इंसान जे जीवन में पत्नी न हुजे हा त कोई बि पति अहिड़ो न हुजे हा। इहे ई आहिनि जेके असांखे छिके छिके ऐं तयारु कनि थियूं, असांजे परिवार खे हलाइनि थियूं। इन करे मां त चाहींदुसि ऐं हिकिड़ो मैसेज ई पियो ॾेई वञा त जेकॾहिं तव्हांजे घर में पुटु हुजे, तव्हांजे घर में पुटु ॼमे त रुॻो घर जा 4 भाती गॾिजी करे मिठो वात कजो। पर जेकॾहिं तव्हांजे घर में कंहिं न्याणीअ जो कंहिं कन्या जो जनमु थी वञे त सॼे शहर खे मिठो वात कराइजो यार, सॼे शहर खे मिठो वात कराइजो। छो जो इहे ई त न्याणियूं आहिनि। चवंदा आहिनि पुटु त कुल जो शान आहे, पुटु रुॻो हिकिड़ो ई कुल तारींदो आहे, सो बि जेकॾहिं पुॼंदुसि त। पर न्याणियूं जनमु वठण सां ई ॿिनि परिवारनि जी इज़त पंहिंजे कुलनि ते खणी सघण जी हिमत खणी ईंदी आहे। त दोस्तो, न्याणी चइबो छा कया? न्याणी माना जेका पंहिंजे माता पिता जो घर छॾे ॿियनि जे घर में वञी ॾीया ॿारे ऐं उन घर खे रोशन करे, उन जो ई नालो न्याणी हूंदो आहे यार, उन जो ई नालो न्याणी हूंदो आहे। ऐं जेका असांजो वंश वधाइण जे लाइ पंहिंजे गर्भ में 9 महीना उन बालक खे रखी वरी उनखे जनमु ॾेई करे ऐं जनमु ॾियण खां पोइ वरी पाले पोसे वॾो करे, पर उते बि पंहिंजो नालो न ॾिए, उन जो ई नालो न्याणी हूंदो आहे। हिकु दफ़ो वरी सैल्यूट। साईं थैंक यू, धन्यवाद। मूंसां गॾु मुंहिंजी न्याणी बि ॿुधायां अॼु हूअ तमामु सुरीली गायिका आहे। हलिया पुटु भला मथे अच। हा, हींअर शिकिल में मूं ते वई आहे, इहो सुठो आहे। अखियूं बि मूं वांगुरु शेरियूं। इहा परमात्मा जी जोड़ आहे। हे मुंहिंजी बचड़ी हिन म्यूज़िक में मास्टर्स कई, ड्रामा एंड फिल्मुनि में डिप्लोमा कई। उन खां सवाइ दुनिया जो जेको सभिनी खां वॾो कोर्स हूंदो आहे इहो योगा जो, उन योगा में हींअर मास्टरी कई अथई। उन खां सवाइ अञा बि हिकिड़ो क़दम अॻिते श्री श्री रविशंकर महाराज जे सानिध्य में हिन बि 15 साल कटिया आहिनि ऐं हिन वक़्तु उन्हनि जी बि उहा फैकल्टी बि आहे ऐं उहे कोर्स बि कराईंदी आहे। सोनिया निहालानी। यूट्यूब ते हिन जा घणेई प्रोग्राम रखियल अथव, केॾी महिल कंहिंखे मौक़ो मिली वञे त ज़रूरु ॾिसोसि। थैंक यू वेरी मच।